कराची में कायम गैर कानूनी माल पीड़ियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी है। 45 गैर कानूनी माल पीड़ियूं ख़त्म कयूं आहिनि। कमिश्नर कराची के रिपोर्ट पेश कई वई। बाक़ी जेके रहियल आहिनि डिप्टी कमिश्नर्स उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे रहिया आहिनि। गैर कानूनी माल पीड़ियुनि जे ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रखो। कमिश्नर कराची जी इहा हिदायत आहे। इंतज़ामिया जी इजाज़त खां सवाइ कंहिंखे बि माल पीड़ी लॻाइण जी इजाज़त न आहे। इजाज़त खां सवाइ शहर में लॻायूं वेंदड़ माल पीड़ियूं गैर कानूनी आहिनि। कमिश्नर कराची जो इहो चवणु आहे। अव्हां खे आगाह कयूं पिया, कराची में क़ाइम गैर कानूनी माल पीड़ियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। कराची में कायम गैर कानूनी माल पीड़ियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी है। 45 गैर कानूनी माल पीड़ियूं ख़त्म कई वयूं आहिनि। कमिश्नर कराची खे रिपोर्ट कयो वियो आहे। बाक़ी जेके रहियल आहिनि डिप्टी कमिश्नर्स उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे रहिया आहिनि। गैर कानूनी माल पीड़ियुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रखो। कमिश्नर कराची जी हिदायत। इंतज़ामिया जी इजाज़त खां सवाइ कंहिंखे बि माल पीड़ी लॻाइण जी इजाज़त न आहे। इजाज़त खां सवाइ शहर में लॻायूं वेंदड़ माल पीड़ियूं गैर कानूनी आहिनि। कमिश्नर कराची जो इहो चवणु आहे।